रोड़ी वेझो मिल्कियत जे तकरार तां वॾे भाउ हथां नंढो भाउ क़तल थी वियो आहे। अपडेट मालूम पियो था सैफुल्ला बलोच खां। सैफुल्ला, छा वधीक अपडेट आहे? जी, रोड़ी में एक अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। रोड़ी भरिसां मिल्कियत जी तकरार तां फायरिंग, नंढो भाउ फौज जवाबदार असले समेत फरार। रोड़ी भरिसां संगराट थाने जे हद गुलामगोट में मिल्कियत जी तकरार तां भाइर विच में थियल फायरिंग जो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें नंढो भाउ मोहम्मद यूनुस पुट तोतल जखाणी गोलियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी वियो, जेको अस्पताल वेंदे रस्ते में ज़ख़्म जी सट नसण ते फौत थी वियो। पुलिस मूजिब मक़तूल मोहम्मद यूनुस पंहिंजे वालिद मरहूम तोतल जखाणी खां विरासत में मिलियल ज़मीन विकिरो करणु चाहे पियो, जंहिं ते संदसि वॾो भाउ नेक मोहम्मद जखाणी विकिरो बाबति मना करणु चाहे पियो। ॿिन्ही भाइरनि विच में तड़क कलामी वधी वई, जंहिं दौरान जवाबदार नेक मोहम्मद जखाणी मुबैना तौर फायरिंग करे पंहिंजे नंढे भाउ मोहम्मद यूनुस खे सख़्त ज़ख़्मी कयो ऐं वाक़े बैदि असले समेत फरार थी वियो। एसएचओ सिकंदर मेहरानी जो चवणु आहे त ज़ख़्मी खे तुरत तबी इमदाद लाइ मुंतक़िल कयो वियो, पर हू रस्ते में ई दम धड़ी हवाले करे छॾियो। लाश के कानूनी तारे मुकम्मल करण बैदि वारसन हवाले कयो वियो। पुलिस क़त्ल जो केस दाख़िल करे छॾियो आहे ऐं जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। वाज़ेह रहे त संदन वालिद कुझु साल अॻु बीमारी सबबि वफ़ात करे वियो ऐं मिल्क